कराची में सिंध अवामी सथ पारां धारनि जी आबादकारी ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। रियाज़ खेमटियो, शबीर राजपर, हारून जमाली ऐं ॿियनि चयो त सिंध जी सरज़मीन ते अफ़गानी ऐं वज़ीरिस्तानी पनाहगीर डेरा जमाए वेठा आहिनि। पाकिस्तान जी गवर्नमेंट का इहो मुतालबो था कयूं पिया त तव्हांजी पंहिंजी ज़बान थियल आहे त हाणे अमन थी चुको आहे, धारिया निकिरनि हितां ऐं उहे धारिया वरी तव्हां विहारियूं वेठा आहियो। ख़ुदारा हिननि खे वापसि मोकिलियो। ही हिते हाणे जंहिं क़दुरु पंहिंजो कमु पिया कनि हिते उहे ई अफ़गानी MNA MP भी बणिजी चुका आहिनि जेके ज़मीननि ते कब्ज़ा पिया कराइनि। कराची जे अंदरि अफ़गानी क्राइम में तमामु घणो मुलविस आहे ऐं हिते जेका हीरोइन ऐं क्लेशन जो रवाजु विधो आहे उहो अफ़गाननि विधो आहे। असां सम्झूं था पिया त जेसि ताईं सिंध सॼे में अमन अमान नथो थी सघे जेसि ताईं अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क नथो मोकिलियो वञे। हुननि चयो त 3 जून ते अफ़गाननि जो मुदो पूरो थियण बावजूदि खेनि निकाली नथी ॾिनी वञे जेकी इरशाद रांझाणी, जावेद भट्टी, उस्मान मला ऐं ॿियनि जे क़त्ल में मुलविस आहिनि। आइनी तौर ते जेके अफ़गाननि खे हिते हाणे हुननि जो टाइम पूरो ख़तमु थी चुको आहे, उनखां वधीक ॾींहं गुज़री चुका आहिनि। महिरबानी करे हिननि खे हितां खां कढो ऐं हिननि खे हाणे हिते वधीक रहण जी का बि गुंजाइश कोन्हे। अमन अमान खां वठी रोज़गार खां वठी हर तरह सां धारियो असांजे नौकरियुनि ते क़ाबिज़ आहे, धारियो असांजे यूनिवर्सिटियुनि ते क़ाबिज़ आहे, धारियो असांजे इदारनि ते क़ाबिज़ आहे, धारियो असांजे रोज़गार ते क़ाबिज़ आहे, धारियो असांजे बिज़नेस ते क़ाबिज़ आहे। असां चऊं था त हिन सिंध में 1954 खां पोइ जेके बि धारिया आया आहिनि उन्हनि खे सिंध मां कढियो वञे। अॻवाननि चयो त धारिया सिंध में कूड़नि डोमिसाइलनि ते संदन हक़ फॿाए रहिया आहिनि। सिंध अवामी सथ जे अॻवाननि मुतालबो कयो त धारियनि खे निकाले ॾेई संदन बेचैनी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।